अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। चारेस बालाज खान जबरदस्ती राबेल सां शादी कंदो। छा मिठल खान हाणे नूरल खे माफ़ करे छॾींदो। छा आख़िरकार मलार पंहिंजी मंग राबेल जो प्लान कंदो। छा गुलाब आख़िरकार शेरदिल खे हक़ीक़त ॿुधाए छॾींदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर चमन के लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला वधाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवाज़ टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहानी ई अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त बालाजी खान जेको आहे मिठल खे धमकाईंदो। मिठल खे चवंदो त अगरि जेकॾहिं तूं कुर्ब सां राबेल जो संग मूंखे न ॾींदे त पोइ राबेल ॿी कंहिंजी बि न थींदी। पोइ मां तोखे मारे ऐं पोइ मां राबेल सां ज़बरदस्ती शादी कंदुसि, न ई राबेल जो शादी ॿिए हंधि थियण ॾींदुसि। तव्हां सां मुंहिंजो वाइदो आहे। मिठल खान चवंदो त रस बालाजी खान तूं असां ग़रीबनि मथां ईअं ज़ुल्म न कर। असां ग़रीब आहियूं, तूं अमीर आहीं ऐं असां तुंहिंजे ॾिसां पुॼी न सघंदासीं। बालाजी खान चवंदो मिठल खान मूं तोखे बार बार सम्झायां, बहरहाल तो मुंहिंजी हिक बि ॻाल्हि गौर न कई। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त नूरल खान जेको आहे मिठल ॾे मेड़ वठी वेंदो ऐं मिठल जेको आहे उनखे साफ़ साफ़ माफ़ करे छॾींदो। ऐं मिठल खान जेको आहे नूरल खे चवंदो त मूं हाणे तोखे सभु ग़लतियूं माफ़ करे छॾियूं। मां पंहिंजी धीउ राबेल जो संग बि मल्हार खे ॾेई छॾियो ऐं मल्हार जी हाणे अमानत आहे, जेॾी महिल वणे उनखे वठी वञे। नूरल खान चवंदो त मिठल खान इहा तुंहिंजी महिरबानी थी जो तूं असांखे माफ़ कयो। असां रिस बालाजी खान जे चवण ते अची असां इन राबेल मज़लूम मथां इल्ज़ाम लॻायो, सॼे ॻोठ में उनखे ज़लील ऐं ख़ौर कयो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मल्हार जेको आहे उहो पंहिंजे पीउ नूरल खे चई छॾींदो त मां तोखे हाणे चई थो छॾियां त हर हाल में इन राबेल जो रेस बालाजी खान खां पलांद वठंदो, छो जो उन रेस बालाजी खान खे ईअं त सबक़ सेखारींदुसि जो आईंदा यादि रखंदो। हुन मुंहिंजी मंग राबेल जे मथां अहिड़ा कूड़ा वॾा इल्ज़ाम लॻाया ऐं उनखे सॼे ॻोठ में खार कई। मां उनखे हर हाल में हिसाब किताब पूरा कंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त गुलाब जेको आहे शेरदिल सां मिलंदो ऐं शेरदिल खे जेको आहे सॼी हक़ीक़त ॿुधाए छॾींदो। शेरदिल जेको आहे उनखे मारण जी कोशिशि कंदो, बहरहाल उनखे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो ऐं शेरदिल पोइ उनखे न मारींदो। दोस्तों उम्मीद है कहानी आई तव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।